जेको सिंध ला नथो लड़े वो सिंध खे छॾे वञे, सिंध मां लॾे वञे। ऐं परचनि शाल पंवार ढोला मारू मूंसां, परचनि शाल पंवार ॻाए ॾे ऐं परॾेह में शोहरत ऐं मक़बूलियत माणींदड़ गुलूकारा सनम मारवी 11 नवंबर ते पंहिंजी 6ठी सालगिरह मल्हाए रही आहे। सनम मारवी 11 नवंबर 1987 ते ख़ैरपुर नातन शाह भरिसां ॻोठ सेवो चांडियो में रागी फ़क़ीर ग़ुलाम रसूल जे घर में जनमु वरितो। संदसि असुलु नालो सनम आहे त ॻाइण खां पोइ खेसि मारवी जो ख़िताबु मिलियो ऐं सनम मारवी जे नाले सां मशहूरु थी। सनम मारवी खे पहिरियों भेरो भारत में शोहरत गुलूकार राहत फ़तेह अली ख़ान सां गॾु ॻायल कलाम परचनि शाल पंवार जो इंटरनेट ते वीडियो हलण खां मिली, जंहिं खेसि शोहरत जी बुलंदियुनि ताईं पहुचायो। हुन ॾेह तोड़े परॾेह में परफॉर्म कयो, जॾहिं त कैनेडा जे डायरेक्टर तान्या पंजवाणी सनम मारवी ते डॉक्यूमेंट्री फिल्म ठाही ऐं उन फिल्म खे कैनेडा जे आलमी मेले में एवॉर्ड मिलियो। सनम मारवी सिंधी समेत पंजाबी, सराइकी ऐं बलोची में बि कलाम ॻाया। उन खां सवाइ संदि केतिरियो ई म्यूज़िक एल्बम पिणु रिलीज़ थिया। सनम मारवी PTV ऐं प्राइवेट चैनल समेत परॾेह ऐं पंहिंजे ॾेह में केतिरनि म्यूज़िक कंसर्ट्स में परफॉर्म कयो। खेसि फ़नी मिनता तौरु केतिरा ई एवॉर्ड मिलिया, जिन में लतीफ़ एवॉर्ड, सूफ़ी म्यूज़िक एवॉर्ड, तमग़े इम्तियाज़, यूनेस्को एवॉर्ड शामिल आहिनि। GM ख़ासि के लिए इबरत।